अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। PDM जी हुकूमत मुखालिफ़ तहरीक खे कीअं मुंहुं ॾिजे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पार्टी अॻवाननि ऐं तर्जमाननि जो हंगामी इजलास अॼु तलब करे वरितो। सियासी सूरतहाल PDM जी हुकूमत मुखालिफ़ तहरीक समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में वज़ीर आज़म मुआशी कामयाबियुनि ते ब्रीफिंग बि ॾींदो। बिलावल भुट्टो जी तकरीर दौरान पिंडाल खाली थी वियो। शहज़ादो भले रड़ियूं करे चोरी जो हिसाब ॾियणो पवंदो। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जी सलाहकार फिरदौस आशिक़ रहमान जो ट्वीट चवे थी त राजकुमारी ऐं शहज़ादो वज़ीर आज़म इमरान ख़ान ते बेमक़सद तनक़ीद करे रहिया आहिनि। इमरान ख़ान जो इक़्तिदार में हुअणु गुॾे ऐं गुॾी लाइ भुआइतो ख़्वाबु आहे। फज़ल रहमान जो गड़ी ख़ुदाबख़्श न अचणु इख़्तिलाफ़नि जो कारण आहे। पाकिस्तान जी अदाबादी पंजाबी आहिनि। PDM जो स्टेज पंजाब दुश्मन पार्टियुनि जी आमाजगाह आहे। साइंस एंड टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे थो नाम निहाद नेशनलिस्ट अरबे रुपया खाई पंहिंजे माण्हुनि खे धोखो ॾेई पंजाब ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था। 10 सालनि खां बलूचिस्तान खे 400 अरब रुपया मिलनि पिया। ॿुधायो वञे त पैसा केॾां वञनि था। PTI अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त पीपुल्स पार्टी जो जलसो हिकु भेरो ॿीहर ख़िलाफ़ थी वियो। सिंध जे अवाम खे ज़बरदस्ती जलसे में विहारे वियो। जलसे मां वापसि ईंदड़नि खे ज़बरदस्ती रोकियो वियो। हिकु बिरयानी जी थैली ते कारकुननि जी तज़लील कई वई। मोहतरमा जी वरसी तक़रीब में स्टेज ते को बि भुटो न हो। कराची में बेटन के कब्जे खिलाफ SUP की मेज़बानी हेठ घण क़ौमी कॉन्फ्रेंस अॼु थींदी। कॉन्फ्रेंस में डॉक्टर कादिर मक्सी, अयाज़ लतीफ़ अली जो रियाज़ चांडियो ऐं ॿिया शरीक थींदा। कॉन्फ्रेंस की पुॼाणी ते गॾियल पधरनामो पिणु जारी कयो वेंदो। मुल्क में कोरोना जा माण्हुनि ते हमला जारी। कोरोना वायरस वधीक 55 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 9,929 ताईं थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,974 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 4,73,309 थी वियो। 4,23,892 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब। पनाकिल वेझो पंजाब का कराची वेंदड़ जाफर एक्सप्रेस में फौजी जवान मोहम्मद उस्मान की फौत। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कियो। पुलिस जो चवणु आहे त मोहम्मद उस्मान रेलगाड़ी में किरी फौत थियो आहे। माउंट मगनोई में न्यूजीलैंड खिलाफ पहिरीं इनिंग्स में क़ौमी टीम 239 रन्स ते ढेर। पाकिस्तान टीम फॉलो ऑन खां बची वई। क़ौमी टीम न्यूजीलैंड जे ॾिनल 431 रन्स जो अदब पूरो करण में नाकाम। न्यूजीलैंड टीम खे 192 रन्सुनि जी बरतरी हासिल। नंढे खंड जे नाले वारे शाइर शेख हयास जी अॼु 23वीं बरसी मल्हाई थी वञे।